वाल बैती वबारिक वसल्लिम वसल्लिक ज़ालिक अला जमील अंबिया वल मुरसलीन वाला आलिहि वस्सहाबिहि वाल बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अज़ीज़ान गिरामी, मुंहिंजा बुजुर्गो भाइरो, मां तव्हांजे साम्हूं जेका आयत सबूरी तिलावत कयमि, इन्हीं में अल्लाह ताला फरमायो आहे त जहन्नमी ऐं जन्नती बराबर न आहे। जेके जन्नतीन उहे कामयाब बणजी विया ऐं जेके जहन्नमीन उहे नाकाम बणजी विया। अल्लाह ताला कुरान मजीद में जन्नतिन जी जिंदगी भी बयान फरमाई आहे, जहन्नमिन जी जिंदगी भी बयान फरमाई आहे। जन्नती वडे आराम में हूंदा, वडी फरात में हूंदा, वडे सुकून में हूंदा, वडन मज़न में हूंदा, वडन ऐशन में हूंदा। जॾहिं त जहन्नमी वडे अज़ाब में हूंदा, वडी तकलीफ़ में हूंदा, वडी परेशानी में हूंदा। फरमाए फउम्मुहु हाविया वमा अदराक मा हिया नारुन हामिया। अल्लाह ताला फरमायो जहन्नमी जहन्नम जी बाह में ईअं बंद कया वेंदा जी अमड़ जे पेट में ॿार बंद। अञा मुंहिंजे नबीअ इन आयतन जी तफसीर में हीअं फरमायो त अल्लाह ताला जी कुदरत सां ॿार अमड़ जे पेट में साह खणंदो आहे, पर जहन्नमी जहन्नम जी बाह में साह बि खणी न सघंदा। साह मुंहिंजा पिया हूंदा। हेॾो जहन्नम जी बाह उन्हनि जो साह मुंझाईंदी, हेॾो जहन्नम जी बाह उन्हनि खे साड़ींदी। नबी से फरमायो दुनिया वारी बाह साड़ींदी आहे त सिकोड़ींदी आहे। वॾा वॾा पहलवान दुनिया में सड़ी पवंदा आहिनि त कोयला बणजी वेंदा आहिनि, खाक बणजी वेंदा आहिनि, हॾनि जी मुठ वञी बचंदा आहिनि। पर मुंहिंजे आका से फरमायो आखिरत वारी बाह, जहन्नम वारी बाह अहिड़ी बाह आहे जो साड़ींदी त सुॼाईंदी। मुझे प्यारे साईं फरमायो साईं फरमायो जहन्नम जी बाह साढ़े साढ़े जहन्नम के एॾो सुॼाईंदी जो हिक हिक जहन्नमी जी वेहक वारी जाइ 500 किलोमीटर जेतरी सुॼी वेंदी। साईं जन फरमायो हिक हिक जहन्नमी 500 किलोमीटर जेतरो सुॼी वेंदो। साईं जन फरमायो जहन्नम जी बाह साढ़े साढ़े जहन्नम के एॾो सुॼाईंदी जो हिक हिक जहन्नमी जो हेठियों सुजी वकड़ खाई खाई विच पेट ते पियो। साईं जन फरमायो हिक हिक जहन्नमी जो मथियों सुजी वकड़ खाई खाई विच मथे ते पियो, उन अखियूं भी ढकजी वेंदन। साईं जन फरमायो
एक जन्म जी जेका ज़ुबान सुजी सुजी एडी बणजी वेंदी जो पेरन में पई लताड़ बन बी रवायत में जेदो मेलन में पई लताड़ बन ओ मुझे प्यारे नबी फरमायो जहन्नम जी बाय साढ़े साढ़े जहन्नम के एडो सुजाईंदी जो साईं फरमाए के जहन्नम जो जेको दंदा यो सुजी सुजी हो द जबल जेतरो बणजी वेंदो साईं फरमायो जहन्नम जी बाय साढ़े साढ़े जहन्नम के एडो सुजाईंदी जो ये जेका बाहरी खल्ला या सुजी सुजी बाय ताली हथ थुली बणजी वेंदी वडी जहन्नम जी बाय खतरनाक वडी जहन्नम खतरनाक नबी से फरमायो जहन्नम में जिन थंबन सां बदल होंदा वे भी बाय जाऊंदा फी अमद मुमद्दद साईं फरमायो जहन्नम में जिन जंजीरन सां जकड़ियल होंदा वे भी बाय जाऊंदा साईं फरमायो जहन्नम के जेके कपड़ा पाराया वेंदा वे भी बाय जाऊंदा साईं फरमायो जहन्नम में जेके टोपियों पारायूं वेंदियूं वे भी बाय जो तगशा वजो फिरनार साईं फरमायो जहन्नम के जेके जुतियूं पारायूं वेंदियूं वे भी बाजो साईं फरमायो घट में घट जेके जहन्नम जो अज़ाब के वेंदो अल्लाह ताला उनके जहन्नम जो जुतियूं पाराईंदो जुतन पाण जे करे उन जो मेजालो ईअं टचकाए बुड़काड़ींदो जीअं देगड़ीअ में पानी बाहि जे तपश ते टचकाए बुड़काड़ींदो आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो नबी ने फरमायो यो जुतन पाण वारो मर्द या माई ईअं महसूस कंदा त वॾे मां वॾो अज़ाब मोते आ हालांकि नबी ने फरमायो घट में घट अज़ाब न ते हूंदो हाणे तव्हां अंदाज़ो लगायो जॾहिं जहन्नम जी जुतन में एडी तपशा एडी गरमाश एडी तकलीफ़ा एडो अज़ाबा तो खुद जहन्नम जी बाय दलाए केड़ी न वडी खतरनाक होंदी अल्लाह अकबर कबीरा ये दुनिया वाली बाय पेट्रोल वाली बाया पेट्रोल वधायो तो बाय वधे ये दुनिया वाली बाय गासलेट वाली बाया गासलेट वधायो तो बाय वधे ये दुनिया वाली बाय गैस वाली बाया गैस वधायो तो बाय वधे ये दुनिया वाली बाय छेड़न वाली बाया छेड़ा वधायो तो बाय वधे ये दुनिया वाली बाय काठन वाली बाया काठ वधायो तो बाय वधे वो आखिरत वाली बाय जहन्नम वाली बाय मानन वाली बाया जियां जहन्नमी जहन्नम में वधंदा तियां जहन्नम जी बाय वधंदी वक़ूद अन्नास वल हिजारा ओ इद्दत लिल काफिरीन ओ इद्दत लिल काफिरीन ओ इद्दत लिल काफिरीन अल्लाह जियां जहन्नम में जहन्नमी वधंदा तियां बाहि वधंदी जहन्नम तियां बाहि जो रड़ियूं वधंदियूं बाहि जो जोश वधंदो बाहि जो जलाल बाहि जा ओलांबा वधंदा बाहि रड़ियूं कंदी हल में मज़ीद हल में मज़ीद हल में मज़ीद अल्लाह से अञा मोकिल तो मां नाफरमाननि खे ख़बर ॾियां
वडे मां वडी किनी जायात जहन्नम वडे मां वडी खतरनाक जायात जहन्नम वडे मां वडी बुरी जायात जहन्नम वडे मां वडी किनी जायात जहन्नम हर्रमल्लाहु अलैहिल जन्नह वम्मावाहुन नार वबिसल मसीर। अञा वरी आवाज़ अल्लाह। जन्नमी जन्म में वडी तकलीफ में होंदा, वडी परेशानी में होंदा, वडे अजाब में होंदा। रब के सरींदा अल्लाह ताला के चवंदा रब सैन थोड़ो बार गर्द साथ खणो साम जो पियो रब फरमाइंदा वमा हुम बिखारिजीन मिनन नार। हाणे जन्नम निकरण जो को दगी न को दर ही न को रस्तो ही न का वाट ही न हाणे तहां मूंखे न सॾियो मांखे न पुकारियो मां अल्लाह सां तव्हां न ॻाल्हायो मां तव्हां सां ॻाल्हाइण जे लाइ तयारु न आहियां। का लक्सू फ़ीहा वला तुकल्लिमून। अॼु मूंखे न पुकारियो, अॼु रहम जो अपीला न कयो, कोई तव्हां ते रहम न थींदो, काई तव्हां ते बाज न थींदी, कोई तव्हांजो सॾु ॿुधो न वेंदो, कोई तव्हांजे सॾ खे वरनाईंदो न। हाणे मांखे न पुकारियो का लक्सू फ़ीहा वला तुकल्लिमून। मां तव्हां सां ॻाल्हाइण लाइ तयारु न आहियां। कहिड़े नक सां, कहिड़े हयाव सां, कहिड़े शर्म सां मूंखे सॾियो था जॾहिं त मां तव्हांखे क़ुरान मजीद में सॾ कया। हा हा अनीबू इला रब्बिकुम वस्लिमू या इबादी अल्लज़ीना अस्रफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। मां तव्हांखे सॾींदो रहियुमि क़ुरान शरीफ जे तरफ़, तव्हांखे सॾींदो रहियुमि मस्जिद जे तरफ़, तव्हांखे सॾींदो रहियुमि दीन जे तरफ़, इस्लाम जे तरफ़, शरीयत जे तरफ़, नमाज जे तरफ़ तव्हांखे सॾींदो रहियुमि। कीअं तव्हां ॿुधी ॿुधो कंदा आहियो हय्या अलस सलाह हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह हय्या अलल फलाह। कीअं तव्हांखे पुकारींदो रहियुमि अचो मुंहिंजी नमाज़ दे, अचो मुंहिंजी नमाज़ दे। कीअं तव्हां कन लाटा रखिया बनीअ में वेठा हूंदा आहियो, घर में वेठा हूंदा आहियो, औताक में वेठा हूंदा आहियो, ऑफिस में वेठा हूंदा आहियो, दुकान में वेठा हूंदा आहियो। मां तव्हांखे सॾींदो रहियो पर तव्हां मुंहिंजे सॾ ते न आहियो नमाज़ ते। कहिड़े नक सां,
केड़े हया वसा मुगे सजो दा मुगे पुकारो दा रहम जो अपीला दा क्यों जड़े दत्ता जे गोठन में जलसा थींदा आलमाइंदा तांगे कुरान मजीद बुधाइंदा प्यारे नबी मोहम्मद करीम जो फरमान मुबारक बुधाइंदा एक दत्तवा जलसन दे नहीं दायो वरी जे इंदा आयो बुद्धि अणबुधो कंदा आयो कन लाचार कंदा आयो अमल न कयो केड़े नकजा केड़े हयावजा मुगे सॼो दा जॾहिं त तव्हां मुंहिंजी नमाज़ न पढ़ी जॾहिं त तव्हां मुंहिंजे क़ुरान मजीद खे पुठी ॾिनी जॾहिं त तव्हां लागन ऐं साज़न ऐं गाननि में जिंदगी गुज़ारी जॾहिं त तव्हां दुनिया वारी जिंदगी ज़िनाय में बेहयाई बुशराई में बदनज़री में गुज़ारी जॾहिं त जिंदगी दुनिया वारी व्याज ऐं रिश्वत में गुज़ारी जॾहिं त दुनिया वारी जिंदगी नशे जुआ में गुज़ारी जॾहिं त सॼी जिंदगी दुनिया वारी हाँ थाड़न ऐं फुरन ऐं चोरन में गुज़ारी जॾहिं त सॼी जिंदगी दुनिया वारी तरावन हकन खान में गुज़ारी यतीमन गरीबन मिस्कीनन अबोजन बेवान भेनर ने भाइरन जा खादव जॾहिं त सॼी जिंदगी दुनिया वारी शिरक ऐं बिदअत में गुज़ारे जॾहिं त सॼी जिंदगी दुनिया वारी धारन में गुज़ारे हाँ जॾहिं त सॼी जिंदगी दुनिया वारी अबे अमा जी नाफरमानी में गुज़ारे नाक कत्ल कयो माण्हू मारियो जॾहिं त सॼी जिंदगी दुनिया वारी चुगलियुनि में गुज़ारियो माण्हू विड़ायो जॾहिं त सॼी जिंदगी दुनिया वारी गिला ऐं गीबत में गुज़ारियो जॾहिं त जिंदगी दुनिया वारी बेरोज़गार थी गुज़ारियो जॾहिं त सॼी जिंदगी दुनिया वारी मां अल्लाह जी नाफरमानी में गुज़ारियो मुंहिंजे रसूल जी नाफरमानी में गुज़ारियो हाणे केड़े नकजा केड़े हयावजा केड़े शर्मजा मुगे सॼो दा रहम जो अपीला दा क्यों कोई तहां जो सॼो न वरनाइबो का रहम जी अपील तहां जी ॿुधी न वेंदी मूंसां न ॻाल्हायो मां रब तहां को कावड़ियल तहां सां ॻाल्हाईंदुसि न का लक्सू फिहा वला तुकल्लिमू सजो वीडियो अल्लाह से सामो जी बियारी ये तुझी जिंदगी दुनिया वाली अन्या रहम जो अपीला दो अन्या मुझे सदे दो अन्या मुझे पुकारे दो बेशरम बेहया नबी ने फरमाया जहन्नम में एडो रणियों कंदा हुजूर फरमायो गदह जी हींग में आवाज छोड़वा जहन्नम जे रड़न में आवाज न तने भी रब राम न कम ऐं एडो रोइंदा मुझे हुजूर फरमायो अखिन जो पानी खत्म थीनन रत जा गोड़ा शुरू थीनन तने भी अल्लाह से रहम न कम का बाजन मां वाइजन में चवंदो रहंदो त जेको रोइणो तो हिते रो जेके रणियो कयो तो हिते कयो जेको रब खे बालायो तो हिते बालायो जेके रहम जो पीला करणो तो हिते कयो जेके माफियों वठणो तो हिते वठो दुनिया में अल्लाह जी रहमत जा दरिया है
दुनिया में अल्लाह जी बाज जा समुंड ॾींहुं रात अल्लाह माफ़ी जा रहम जा करम जा दरवाजा खोली वेठो आहे। ओ मुंहिंजा अज़ीज़ो रात जो थो तहज्जुद जी नमाज पढ़ो, तहज्जुद में रो, रब को माफ़ी वठो, रब को रहम करो, रब को बाज घुरो। ॾाढी अल्लाह जाएंगे उहा दुआ वणंदी आहे जेका रोअण वारी दुआ हूंदी आहे। ॾाढी अल्लाह जाएंगे उहा दुआ वणंदी आहे जंहिं दुआ में सिस्कियूं हूंदियूं। ओ मुंहिंजा अज़ीज़ो तंहिंजे करे जेको रोइणो अथव हिते रोई वठो। दुनिया जे जहान में जेतिरो हिते रोईंदो ओतिरो क़ब्र क़यामत में खिलंदो। फलियज़हकू कलीलन वलियबकू कसीरा। मां गदा खे चवां थो जेको अॻ में इको साउंड जो आवाज़ हुयो उहो ई रखे। मुंहिंजा अज़ीज़ो रोअण जो जहान है हिते रो जेतिरो हिते रोईंदो ओतिरो क़ब्र क़यामत में अल्लाह ताला वांगे खिलाईंदो। मुझो प्यारो नबी, मुझो सोनो नबी, मुझो मिठो नबी तां जे लाइ दुनिया में रोईंदो रहियो। नबी ज़ैन शबे बरात वारी रात साईं नमाज में सजदे में एतिरो रोना जो नबी ज़ैन जे चेहरे मुबारक जे सामने गोढ़न मुबारक जो पानी पी अम्मा आशा फरमाती एतिरो नबी ज़ैन सजदो टिको कयो जो अम्मा जान फरमाती मांखे ख्याल थियो तालाए घोट मुझो नबी मोहम्मद करीम दुनिया जो जान छॾे न वियो। एडो टिको सजदो अम्मा जान फरमाती मां भजंदी आहियां, मां डुकंदी आहियां, मां डोड़ंदी आहियां। अजी जो नजर कया तो नबी ज़ैन सजदे में नहा लया रोई रहा। हुजूर जे चमड़न मुबारक मुंह जुबान मुबारक में आवाज तो निकले अल्लाहुम्मा ग़फिर लि उम्मती, अल्लाहुम्मा रहम उम्मती। ओ मुझे अल्लाह मुझे उम्मत के माफ़ियों दी जा। ओ मुझे अल्लाह मुझे उम्मत दे रहम कजा। अज शातिया मुसलमानों जो ता पांजे लाए पाण रोई न खा सको शोएडियों दिलियों सख्त करे छड़ियों तो शोएडा लापरवाह थिया हो, शोएडा बेख्याला थिया हो जो अल्लाह माफ़िन वठण जे लाइ तैयार न आयो, रब खां रहम घुरण जे लाइ तैयार न आयो। दुनिया वारी जिंदगी लापरवाही में ता गुजारियो। ईअं न थे जो क़ब्र क़यामत में रत जा फड़ा रोना पोइ था दाऊं कयो, पोइ था चीखां, पोइ था रड़ियूं कयो तो कोई फ़ाइदो न मिलंदो। वनुफ़िख़ फ़िस्सूर फ़इज़ा हुम मिनल अजदास इला रब्बिहिम यंसिलून क़ालू या वैलना
मंबासना मिम्बर कदना हाजा 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 मावादर रहमान हाजा मावादर रहमान व सदकल मुरसलून। हिते रो कब्र क़यामत में आखिरत में जन्नत में रोण में कोई फायदो न मिले। हिते रो रब के रीझायो रब के हिते परचायो हुते रब न रीझो हुते रब न परचो हिते परचो पारो 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 बराल टेम घणो थियो मां पंहिंजे मौजूद ते मोटी त जेको रोणो हूंदो दुनिया में रो रब के जेको सॾणो हूंदो दुनिया में सॾो जेॾो रब के दुनिया में पुकारणो हूंदो पुकारियो रब ते जी जी वेठो कंदव रब दुआऊं कबूल कंदव। बाक़ी कब्र में क़यामत में आखिरत में रोईंदो कोई फायदो न मिलंदो। आखिर जन्नत में रणियूं कंदा दाहूं कंदा कूका कंदा चीखा कंदा रब के सॾींदा रब चवंदो मूंखे न सड़ियो रहम जो अपीला कंदा रब चवंदो रहम जी अपील न कयो मां तव्हां ते रहम करण लाइ तयार ई न आहियां। एॾो रोईंदा जो रत जा ॻोड़ा ॻड़न एॾो रड़ियूं कंदा जो गॾह जी हिक बि थोड़ी आ ओ मुंहिंजा अज़ीज़ो आखिर रोई रोई रब के चवंदा रब ॿियो रहम नथो करे त भला एतिरो त रहम कर कुझु खाराए ॾाढी बुख लॻी आ। रब फरमाईंदो ला किलून मिन शजर मिन ज़क़ूम मलाइको मां हिननि जे लाइ थूअर वारे वण जो इंतज़ाम कयो आ उन मूं गतरा कटे हिननि खे ॾियो त खाइनि त ख़बर पवे नबी जन फरमायो मेराज वारी रात मां उहो वण ॾिसी आयुमि सॼो कटन में भरियो पियो आ। नबी जन फरमायो जीअं ई मलाइका तुअर वारे वण मूं गतरा कटे ईंदा अजी जहन्नम में ॻेड़ींदा जहन्नम में उहे गतरा ॾिसंदा रड़ियूं कंदा दाऊं कंदा चीखूं कंदा चवंदा रब हे कीअं खाइबा हे कीअं चॿाड़बा हे कीअं नड़ी क्रास कंदा हे त कटन में भरिया पिया आहिनि रब ॿियो कुझु खाराए रब जवाब में फरमाईंदो लईस लहुम ताअमुन इल्ला मिन ज़रीअ ॿियो तव्हांजे लाइ खाधो ई न आहे इहो ई खाधो आहे खाओ त ख़बर पवे। आखिर थूअर वारो टुकड़ो वात में विझंदा चॿाड़ींदा वात में कंदा लॻंदा यकदमि ई तरींदा जीअं ई तरींदा इहो थूअर वारो टुकड़ो नड़ीअ में फासी पवंदो ॾाढा ज़ोर ॾींदा ॾाढियूं गीता ॾींदा जीअं थूअर वारो टुकड़ो हेठि लहे नबी जन फरमायो हेठि न लहंदो आखिर ओकारा ॾींदा आङिरियूं हणंदा इहो थूअर वारो टुकड़ो ॿाहिरि निकिरे नबी जन फरमायो ॿाहिरि बि न निकिरंदो आखिर रड़ियूं करे वरी दाऊं ऐं चीखां करे रब खे चवंदा रब से असांखे ई चऊं पिया इहो थूअर वारो टुकड़ो कीअं खाइबो कीअं चॿाड़बो साॻो ई नड़ीअ में फासी पियो आहे भला पाणी पीआर दुनिया जे जहान में गिरो फासंदो पाणीअ जो ढुकण ई गिर गिलाईंदासीं भला पाणी ॾे अल्लाह फरमाईंदो तुस्का बिन अय्यिन आनिया मलाइको जहन्नम जी बाहि जो टकदर पाणी खणो पर ला यज़ूक़ून फ़ीहा बरदन वला शराबा इल्ला हमीमन व गस्साका रुगी जहन्नम जो टकदर पाणी न हुजे बल्कि अल्लाह फरमाईंदो हिननि जहन्नम जो जेको जहन्नम में पाखानो पंहिंजो वेही चुको आहे इहो बि खणी न पाणीअ में मिलायो जहन्नम जो जहन्नम में जेको पेशाब वेही चुको आहे इहो बि खणी न पाणीअ में मिलायो जहन्नम जी जहन्नम में जेका रते पुई वेही चुकी आहे इहा बि खणी न पाणीअ में मिलायो एॾो त बदबूदार पाणी आहे
नबी से फरमायो जहन्नम वारो हिकड़ो गिलास अल्लाह ताला दुनिया में हाराए धप जे करे दुनिया वारन जो जीण जंजाल थे मानो नक खोले घुमी न लगन एडो गरम पानी सही फरमायो हिकड़ो गिलास जहन्नम वारो अल्लाह जमीन ते हाराए सजी जमीन बुड़का दे अल्लाह अकबर कबीरा एडो गरम पानी एडो किनो पानी जने मलाइक खणींदा अजी जहन्नम के दींदा जहन्नम में रणियो करे रब के चोला रब हे पानी के पियूं हे त टचका तो दे हे त बुड़का तो दे हे त झप तो दे हिन में त पाखानो पिवा हिन में त पेशाब पिवा हिन में दर्द ते तू भैया एडो किनो पानी के पियूं एडो गरम पानी के पियूं बियो पानी प्यार रब फरमाइंदो तुस्का बिन लई सलाम कामन इल्ला मिन ज़रीर ला युस्मिन वला युग़नी मिन जू बियो तांजे लाइ पानी नाहे इहो ई पानी पियो त ख़बर पवे आखिर मजबूर दी जहन्नम में वो पानी पींदा ढुकणदा सजो वात आखाने पेशाब रते में भरजी वेंदो सजो वात सड़ी पवंदो यकदम की करींदा त जीअं थुअर वारो टुकड़ो हेठ लहे जी की तरी ना विंदा नबी से फरमायो तुअर वारो टुकड़ो तेठ न हाथों यो पानी निड़ी चीरे वनी पेट में पुइद पेट ठा करे फाटी पन आंद्रा गुंडा बात निकरी तो भी मरंदा मौत नहीं रणियो कंदा ऐनल मौत ऐनल मौत ऐनल मौत हेड़ी जिंदगी खुमा चाऊं काडो मौत अज मौत सुन तुम्हारे हेडम बाय की साढ़े बाय सुजावा हेडम बाय साढ़े साफ जावा हेडम तुअर वारो टुकड़ो टड़िए में नी फातो हेडम पानी पेट फाड़वा आंद्रा गुंडा निकलिया न को भी मौत न तुम्हारे मौत काडो मौत मारे तो जिद छुटे अल्लाह जवाब में फरमाइंदो ला यमूत फिहा वला यहया अजमा मौत के मारे छड़वा नता आराम जी जिंदगी जींदो नता ते मोती दो ओ मुंजा अजीजो वडी दर्दनाक वडी खतरनाक वडी हेबतनाक जहन्नम वाली जिंदगी आ ते करे अल्लाह फरमायो ईमान वारो नाम पाण के पंजन बचन बारन के जहन्नम जी बाह को बचाने की कोशिश कयो या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलीकुम नारा वक़ूद अन्नास वल हिजारा व इद्दत लिल काफिरीन या तो जहन्नम जी जिंदगी या खपेव पजरा दो क्यों चो इंशाअल्लाह रब घेरी जाइंदा चो न जी नमाज पढ़ंदा चो न जो कुरान सा भाकुर पाइंदा चो इंशाअल्लाह रमजान जा बाकायदा रोजा रखदा बाकायदा रमजान जो अदब एहतराम कंदा चो इंशाअल्लाह गुनाहन को पांजी जिंद छडाइंदा अजीजो पान के नेकोकार बनायो नमाजी बनायो दीनदार बनायो सालिह बनायो पंजो रब रिझायो पंजो रब परचायो पंजो रब के राजी कयो मेहरबानी करे गुनाहन को पांजी जिंद छडायो दुआ है अल्लाह ताला मुझा टूटा फूटा अल्फाज मंजूर मकबूल फरमाए रहम फरमाए करम फरमाए बाज फरमाए रब्बना आतना फिद दुनिया हसनतुम व फिल आखिरह हसनतुम व किना अज़ाबन नार या अजीज या गफ्फार या रब्बल आलमीन अल्लाह से सभिन जी हाज़िरी कबूल फरमा सभिन जो वेण कबूल फरमा बुधण बुधाण कबूल फरमा कमी कोतायूं माफ़ फरमा ए इलाहुल आलमीन सभिन के बिनी जहानन जो भलायूं नसीब फरमा बिनी जहानन जी बुराइन को सभिन जी हिफाज़त फरमा ए इलाहुल आलमीन जिन दोस्तन भी मेहनत करे ही जलसो को उठाया अल्लाह से सभिन जी मेहनत कबूल फरमा अल्लाह से सबने के रोज़ा रखने की तौफीक नसीब फरमा सबने के अल्लाह से कुरान मजीद जे फैज़मा मुस्तफीज़ फरमा सबने ये बच्चन के कुरान मजीद जे फैज़मा मुस्तफीज़ फरमा रहम फरमा करम फरमा बाज फरमा रब अज जी हैं ते कुरान जे सदके गद क्यों थी वरी एड़ी कचहरी रंगे जन्नत में नसीब फरमाए।
अल्लाह से जेके बीमार उनके शफा कामला अजर हासिल जेके रे औलादान उनके नेक साल औलाद नसीब फरमा जेके मसइल में मुझा प्यार जा मसइल आसान फरमा जेके कर्जन में बुढ़ा प्यार गैबी खजाना मन जी मदद नुसरत फरमा ए इलाहुल आलमीन जायज तमन्ना सबने जी पूरी फरमा जायज ख्वाहिश सबने जी पूरी फरमा ए इलाहुल आलमीन मां समेत जेके भी मक्के मदीने ला सिकने तड़पंदा सबने गज उम्र जी साथ नसीब फरमा अल्लाह से जिस ते दुनिया में राए पक्को सच्चो मुसलमान करेला जने पांडे घुराए कलमे वारो मौत शहादत वारो मौत नमाज वारो मौत असा के कुरान मजीद जी तिलावत वारो मौत नसीब फरमा व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्की मुहम्मद व अला आलिहि व सहाबी आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह।